आई मांजा भी ॿ पुच विझी छॾे, मां काथे कल्ह ढोईंदी वतंदसि। ॾाढी अॻ में एॾो सामान आहे, जॻह बि त हुजे न वरी तुंहिंजा बि विझां। सभिनी खां जाइ आहे, बाक़ी मांजा ॿ पुच पवंदा त तव्हांजो थैलो थो फाटे पियो। बसि जंहिंसां तव्हांजी न लॻे। तुंहिंजी वरी कहिड़ो लॻंदी आहे असां सां। न मां तव्हांखे लठियूं आयूं आहिनि, हया बि नथी थिए अलाह तव्हांजो पीउ जाॾो ईंदो हो मां तूं घोर थींदो हो। तूं माउ ते आ, माउ त तुंहिंजा वॾा मारिया आहिनि न, जो तुंहिंजी कावड़ लहे ई नथी। बसि कर बेइज़ती छोरी, उथियूं वॾनि सां थी ॻाल्हाए पई। ज़ना खां कढंदीसां जो ॾाॾी सां वात हुयो थी त कुती कंहिं जाइ जी। तो वारी धीअ खे वॾी नंढाई जो को लिहाज़ आहे, ॿिपेरी बीठी थी नचे। छा मुंहिंजो लटनि जो विझणु थेले में, छा छोरी जो मूंखे मेणा ॾियणु। अञा त मां हिननि सां ॾाॾियुनि वारा सुर न कया आहिनि। माण्हुनि जूं ॾाॾियूं उन्हनि खे भुजनि मां वठी आॻुर ते गीलिंदियूं थियूं वतनि। मां हिननि खे अल्फात बि न चवां तॾहिं बि इहो हाल आहे। उथंदे वेहंदे चप नकु त वढे थी, अञा लहिणो रहियल थी छा? छोरी तोखे भला दिमाग़ में ॻाल्हि नथी वेहे छा? खणा पादर चिरिया आहिनि असां, पोइ ख़ुशि थी वे। वॾी आहे ॾाॾी आहे, ॿ लफ़्ज़ ॻाल्हाई त छाशी पियो। जवान धीअ घर में जहिड़ो करे त माना मुड़ुसु थी घुरे। तूं बि परणाए जान छॾाएसि छोरी जी। लाभनि जो इंतज़ारु थी करे ॼण ट्रकियूं भराए ॾींदी हुअसि। मिड़ई 2 जोड़ा ॾेई ऐं सुनत पूरी करणी आहे। चाची बिना पैसे शादियूं त कोन थियूं थियनि पियूं। ज़ाहिर आहे 2 माण्हू ईंदा त खाज थींदो, को छोकिरी खे लटो कपिड़ो ॾियणो आहे। ॿकरी त कोन जो मालिकनि खे चऊं था कन खां वठी ऐं छिके वञोसि। ज़ाहिर आहे उन खे लटो कपिड़ो ॾिबो ऐं ॿियो चपू भरी बि तकड़ कईसि त ॾिठो ई न पैसा खुटी पिया। पोइ इहो शाबस आहे वीचारे मामे मल्हार खे जे 5000 पंहिंजा मूंखे उधर ते ॾिना, न त शादियूं त आई सवलियूं कोन थियूं थियनि पियूं। जेतिरो वधाईंदीअ ख़र्च खे ओतिरो वधंदो वेंदो। उते हथु हणूं जिते पुॼी बि सघूं। हरू भरू फ़र्ज़ु त न आहे त हेॾो सामान ॾियूंसि। ॾिसां थी न त इहा बछ खणी खपाईंदसि, ॿियो छा। बचनि जा ॿार बि ॾाढा ॾुखिया आहिनि। वञी ख़ैरु अमान सां पंहिंजो घरु वसाइनि त असां बि सुख जो साहु खणूं। तॾहिं त चवां थी छोरी जी शादी कराए, जिंदु छॾाए, कम खे निबेर। हाणे असांजे कहिड़े कम जी आहे? छड़ी अथसि फ़साद। कॾहिं डेंबी सां विढ़ंदी, कॾहिं मां सां उथी जहिड़ो कंदी। पंहिंजे घर वञी ससु सां जहिड़ो करे त मञियासि बि न। रंज न छेसि चाची, सादड़ी आहे। सादड़ी बि आई असां खां आहे न, ॿियनि सां त ईअं ॻाल्हाए ॼुंडा त पटिनसि। वॾी आयसि, दुआ करेसि रब नसीब भलो करेसि। आई असांजा त बचा आहिनि, भला असां चवंदासीं त हिननि खे को कोसो वाह लॻे। बाक़ी पाण बेग़ैरती ते लही आया आहिनि त पोइ असां छा कयूं? छोरी ॾाॾी खां माफ़ी वठो न त इहो रहंदो सहंदो नूर बि बूथ मां कढंदीसां अॼु। ॿुधे थी कर लाहियां पादर, पोइ हिते छॾाइण वारो बि कोन थी। इहे रत तुंहिंजी कुता चटींदा पिया। इर्चिक मिर्चिक धाणा दिर्चिक आग पटियड़ो टोयो टिब्बो नागिण जोगिण खारा खुटी बुटी छुटी। और आंदू घर उथी मसीत वञ, अॻियां सबक जो होशियार, वरी जो गुस्साए त रहंदो संदो सबक बि पाणी में। मामा नवीन में हलो, मूंखे उस्ताद मारे थो। उथी घर कुथी त कढाए न पाणी मां। नवीन तुंहिंजो पिणे गुलाम बेग जी बादशाही आहे। उस्ताद खे चओ न त मूंखे न मारे। तूं वञ, मां चवांसि थी। तूं ॻाल्हाईंदी उस्ताद सां, अब्बा मारे रखई। मितेरे जेतिरो आहे त तूं मूंखे पीउ जो धमकियूं थो ॾे पियो। सुभाणे तूं वॾो थिए त तूं त मूंखे पादर हणंदे। सफ़ा बेगरत सम्झो थी छा? तूं माउ आहे मुंहिंजी, क़बर कारी कराईंदीअ छा? शुक्र आहे एतिरी सम्झ थी, न त तव्हां वारे नसुल वारा सभु बाज़नि खां बुछड़ा हुआ। छड़ी छॾनि त विढ़ंदा वतनि। हाणे तव्हांजो दर्ज़ ख़तमु थी वियो हुजे त मां रांदि खेॾां? हे मुंहं में घणा थी ॻाल्हाइण न सिखे। हाणे पेर ड्राए त कयां न बेस्तो। मसीत जो चौॼणनि खे दंबू कहाई जेरनि में। उथी बेस्ता, नकु नकास ई नथी सफ़ा। फ़क़ीर खे चयूं भाऊ पिनणो त हूअं ई अथई, बाक़ी ॾींहं छो थो लाहे? चिंटू पुट उतु हूअं बि तुंहिंजी घर में टके जी इज़त न आहे। वञी सबक वठी आ। हिननि जे हियांव ते मुंङ ॾर। अम्मा हला आतवार, मां हलां थो। का ग़लती थी वई हुजे त माफ़ीनामो लिखां। घणो वाह तूं छाकां थो हणी? लिखणु अल्फ़ खे चई थी, मोतबर वरी माफ़ीनामा थो लिखे। लख लानत हुजई बेस्ता छोरा। अबा चपू तो वटि ढेबरी जी ससु जो नंबर आहे? अम्मा मां छो पराई माई जो नंबर रखंदुमि पाण वटि। अबा ॻाल्हायूं न, ढेबरी जी बि शादी करायूं। जवान धीअ घर में वेठी आहे, बरकत ई नथी पए पई। पंहिंजे घर वेंदियूं परणिजी वेंदियूं, असां तो बि ॿार लथल हूंदा। इहा लानत भई परण बि न मुंहुं न मुंहुं आंड्रो, गॾह जो आंड्रो।
सुहिणी त आहे मुंहिंजी धीअ, छा अथसि? अहिड़ी छोकिरी आहे सही ॻोठ में। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे जेको परी जो बचो आहे नासरी, ज़ंब वात में थी विझे त नासनि में थो हलियो वञेसि। हा मुंहिंजा चपरू, पंहिंजा चप ॾिठा थी, अहिड़ो हिकिड़ो चप थी ढोर वांगे। नंढाइप जो न छिकिया न मुंहिंजा चप पोइ। ॼाए ॼम जो चपरो मां वांदी त कोन जो तुंहिंजा चप पई छिकियां। हाणे मूंखे खिजा आहे, न मूंखे इहो नंबर हणी ॾे त ॿ लोज़ ॻाल्हाए वठां। हा मां नंबर वठि 0342 52 72 032। इन नंबर में लखो लानत न हुजई। अंग्रेज़नि जी माउ खे कुता बचाइण जे तोजड़नि थाली नकनि वारनि खे बि मोबाइल ॾेई छॾियूं आहिनि। हक़दार त तव्हां बेस्तनि बूंडनि ऐं भुजनि जा हो, पर हाणे छा कजे? टेकलाला जी खे सलाम हुजे, तव्हांजे मोबाइलनि खे आम करे छॾियो आहे, हर कंहिं वटि फ़ोन आहे। इन हलो हलो में लखो लानत न हुजई। वरी जॾहिं न इहो चवंदो आहे ॿियो ॿुधाए, उन महिल लितरनि जो वसकारो कजेव, क़ुर ते ॿियो कमु ई न कजेव। वरी ज़िद करनी, पहिरियों फ़ोन तूं रख, होॾो वरी हो ज़िद करे, न पहिरियों फ़ोन तूं रख। अहिड़ो शुरू कजेव भुजनि मां वठी ऐं तव्हांखे तपियल तए ते विहारजे, ॿियो कमु ई न कजेव। शोधऊं भला अमां तूं भला बेइज़ती करण जी सिख्या वरिती आहे या ख़ुदा जी ॾात मिलियल आहे तोखे? ॾिसो माई, इबरत जहिड़ी ॻाल्हि आहे, तुंहिंजी मां पंहिंजे हथनि सां धुआरी आहे, तूं वरी मां खां सुवाल जवाब थो करीं पियो। इहो जेको नंढाइप जा मेणा ॾींदा हो न, जेरनि में बश टणंदा हो, त तोखे जेको आहे सुथण न हूंदी, चोले में घुमंदे। असां त खणी बेसम्झा हुआसीं, तव्हां ई सुथण पारायो आहे। ॿियो जेको सिंग वहंदी आहे, लिफ वात में अचे किरंदी आहे, तव्हां ई सुणकाए लिफ वठो आहे। वरी धोराइण जा मेणा ईअं ॾींदा हो, कसम ते वञूं त वञूं काॾे? होकरू न बिलाड़ू, वात थी कर थ्रेशर थी छड़ी, वहंदो थो वतई। अमां अॼु भला को सेरो त ॿुधाए, मां भला ॻाईंदड़ आहियां छा? हूअं सॼो ॾींहुं वतंदी आहियां ॻाईंदी, मां चवंदुमि पोइ मां ॻाईंदड़ आहियां छा? चङो घणो वात न आणो, हाणे मूंखे थोरो टाइम ॾे त मां सोचां, ज़हन में बि त ॻाल्हि अचे न। सेहरा त अॻे हूंदा हुआ जेके असांजूं वॾियूं ॻाईंदियूं हुयूं, हाणे यार जी पारत अथई, लोटो मूंखे हाणे ॾेसी वियो आहे रुॻो। सेहरो हुजे पुराणो, नए सां सफ़ा न लॻे। सदक भाउ दिलि जा जानी, राति रही वञु हिकिड़ी, राति रही वञु हिकिड़ी, आहियां वरहनि जी विछड़ी, राति रही वञु हिकिड़ी, आहियां सालनि जी विछड़ी। सदक भाउ दिलि जा जानी, राति रही वञु हिकिड़ी, राति रही वञु हिकिड़ी। अमां ईअं छो लॻंदो आहे त तूं अंदर में ॾुखायल आहे, पर ॿाहिरि तूं अदाकारी थी करीं? बसि चपन कहिड़ा सूर थो पुछे पियो। न रखो यार तिन सां यारी, न रखो यार तिन सां यारी, जेके राति रही कनि सुबुह तयारी। असां ॾुखायल हूं अब्बा, भाइनि खां छिजी वियासीं, माउ पीउ जे मुंहं ते बि न वञी सघी माए, आख़िरी दफ़ो मुंहुं बि न ॾिठोसीं ने। बसि ज़िंदगी में ॾुख ॾिठासीं, हेॾा मुंहिंजे अंदर में कान लॻल थी, अंदरि फाटो पियो आहे। बसि तव्हां सां ॿ लोज़ ॻाल्हाईंदी आहियां, हुनखे लूणु, हुनखे भुजो, हुनखे भूंडो, हुनखे पादर, हुनखे लितर, पोइ मिड़ई रूह रिझाईंदी आहियां। बाक़ी अबा हिकिड़े ॾाके ते हुजां त मां फिसी मरां। बसि पोइ इन जे करे तव्हांखे लखो लानतां बि ॾींदी आहियां। हाणे तूं ॻाल्हि खोली आहे त भला हिकिड़ी लखो लानत तोखे बि हुजे अब्बा। प्यारा ॿालो, कीअं आहियो? ठीकु आहियो? मां ख़बर अथव हिन ईद ते ख़बर अथव मां छा कयो? मां न हिकिड़ो भांडारो वरितो, पोइ मूंखे स्कूल जी ख़र्ची मिलंदी हुई न, मां उन में रखंदो हुयुमि जेको बचंदो हुयो। पोइ मां हिन ईद ते छा कयो, उहो भांडारो भञी छॾियो। मां जॾहिं उहो भञियो न, उन मां 1 2 3 4 इलाही माना 100 रुपया निकिता। पोइ मां उहे मतिलबु अम्मी खे ॾिना न, पोइ मूंखे अम्मी न ग़रीबनि जे लाइ न कपिड़ा वठी ॾिना। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां बि ईअं कंदा कयो, छो त इलाही ग़रीब माण्हू हूंदा आहिनि न, पोइ तव्हां उन्हनि खे कुझु वठी ॾींदव, पोइ तव्हांखे इलाही ख़ुशी मिलंदी, तव्हांखे इलाही सवाबु मिलंदो। ऐं अलाह साईं तव्हांखे न इलाही माना मदद बि कंदो, तव्हांखे माना इलाही सुठो, तव्हां इलाही सुठा बि थी वेंदव, ऐं तव्हांजी दिलि बि इलाही सुठी थी वेंदी। ऐं तव्हांखे इलाही अलाह साईं रांडीका बि ॾींदो, नंढड़ा नंढड़ा सुठा सुठा।
ऐं तव्हांजी घर में इज़त बि कराईंदो ऐं जीअं मूंखे नंढिड़ो भाउ न आहे न फिडड़ू तव्हांखे बि अलाह साईं भाउ ॾींदो भेण ॾींदो जेको बि माना तव्हांखे वणंदो ऐं तव्हांजी पोज़ीशन बि ईंदी स्कूल में न। मुंहिंजी त ख़ैर अञा न आई आहे पर मां हाणे ई ॾिना आहिनि न त अम्मी चए पई तूं हाणे स्कूल खुलंदा न ॿीहर पोइ तुंहिंजी पोज़ीशन बि ईंदी पोइ मां इलाही ख़ुशि थींदुमि मूंखे कप बि मिलंदो ऐं मिस बि मूंखे इलाही प्यारु कंदी न। मिस मूंखे वणंदी बि आहे उहा नंढड़ी मिस जेका असांजी आहे न और मूंखे ॾाढी क्यूट मिस आहे। मूंखे बि चवंदा तूं क्यूट आहे ईअं गिटा पटे पटे मुंहिंजा गिटा वॾा करे छॾिया अथई मूंखे इलाही माना न प्यारु कंदी आहे। पोइ तव्हां बि ईअं कयो ऐं ग़रीबनि जी मदद कंदा कयो ऐं पंहिंजा पैसा बचति कंदा कयो सभु कुझु ख़र्च न छॾींदा कयो। सही आहे अल्लाह हाफ़िज़ वरी मिलंदासीं।